असांजे दीपक चांदवानी जी हे भूसावल में रहंदा आहिनि। MA M.Com B.Ed ऐं चीफ एडिटर ऑफ हिंदुस्तान बेस्ट समाचार जो आहिनि। हिननि जी हिकु ख़ासि ॻाल्हि माना मां दादा खे लास्ट 10-12 साल खां सुञाणींदो आहियां त देश जे कहिड़े बि कोने में वो सिंधियत लाइ पहुची वेंदा आहिनि ऐं सिंधी समाज लाइ एतिरो माना मूंखे नथो लॻे त अॼु जे तारीख़ में एतिरो घर छॾे करे हर हंधि तव्हां हफ़्ते में जे उन्हनि जो चेक कंदो फेसबुक या व्हाट्सअप किथे न किथे माना हफ़्ते में 5 ॾींहं ॿाहिरि ई हूंदा आहिनि। मां उन्हनि खे सलाम थो कयां ऐं मां सभिनी असांजे सिंधी कम्यूनिटी खे हिकु अर्ज़ु थो कयां त दादा जी उमिरि ॾिसो ऐं दादा जो कमु ॾिसो ऐं अॼु दादा अॼु पंहिंजा वीचार पेश कंदा ऐं दादा हिकु सुठो स्पीकर बि आहे सिंधी लैंग्वेज जे मथां। दादा एक्स प्रिंसिपल माना उनजो मेन जेको प्रिंसिपल हुआ टीचिंग सब्जेक्ट हुई सिंधी। त दादा जी माना जेतिरे बि असां उन्हनि जे लाइ कुझु चऊं सभु घटि ई आहे ऐं मां हाणे दादा खे निवेदन कंदुसि त दादा पंहिंजा वीचार असां सभिनि जे साम्हूं पेश कनि। दादा जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजो सिंधी भगवान झूलेलाल जंहिं सिंध में रक्षा कई हिते भी करे रहियो आहे। वॾो योगदान असां सिंधियुनि जो हिंदुस्तान खे सुंदर बनाइण में। अॼु कहिड़ी बि फील्ड में असां अचूं असां भगवान झूलेलाल जे करे टॉप ते आहियूं। जिंदा रहे छल सिंधी ॿोली अवण ॾिनी आहे जंहिंमें लोली मुल्क छॾियोसीं जर बि छॾीसीं मिठड़ी ॿोली साण खईंसीं। असांजी ॿोली सभिनी खां प्यारी ॿोली आहे, मिठी ॿोली आहे। मां तव्हांखे हिन प्रोग्राम जे माध्यम सां ॿुधाईंदुसि सिंधी ॻाल्हाइण जो केॾो वॾो योगदान आहे। असां जेकॾहिं ॿ भाउर सिंधी ॻाल्हायूं था त असांजी इहा ॿोली अहिड़ी आहे जो ॿिए कंहिंखे सम्झ में न ईंदी। सिंधी खे जल्दी सम्झी वठंदो। अॼु असां कहिड़ी बि फील्ड में अचूं टॉप ते टॉप असांजा सिंधी माण्हू आहिनि। बीजेपी जो मैनिफेस्टो दादा मलकाणी लिखंदा हुया। हिंदुस्तान जा बेस्ट वकील सिंधी राम जेठमलाणी। अॼु हिंदुस्तान जा बेस्ट पॉलिटिशियन सिंधी दादा लाल किशन अडवाणी। राजस्थान जा बेस्ट एजुकेशन मिनिस्टर सिंधी वासु देवनाणी। असांजी भेण सभिनी खां बेस्ट जेका जंहिंजो मां नालो खणा नीता लुला बेस्ट फैशन डिजाइनर। हिंदुस्तान जी बेस्ट असांजी भेण अनिला सुंदर। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। अॼु मां तव्हांखे हिकु दफ़ो वरी ॿुधायां थो भारत जे संसद भवन जो निर्माण करण वारो सिंधी। सिंधु नदीअ जे किनारे वेदनि जी रचना थी आहे। सभु वेद उते लिखिया विया आहिनि। सिंधी माण्हू ॼण सिखिया आहिनि। सिंधियुनि ॾिनो आहे देश खे दुनिया खे राह ॾेखारी। सिंधी माण्हू सिंध मां आया मिठी ॿोली खणी आया ऐं सूंहं खणी आया। सिंधियुनि जे अचण खां पोइ हिंदुस्तान सुहिणो थियो। अॼु तव्हां कहिड़ी बि फील्ड में वञो टॉप में टॉप ते असांजा सिंधी भाउर आहिनि। हिंदुस्तान जो बेस्ट बिल्डर ॾिसो असांजो भाउ हीरानंदाणी निरंजन रहेजा। तव्हांजे नासिक जो नरेश करला मुंहिंजो गुज़िरियल 22-23 सालनि खां पक्को दोस्त आहे। अॼु नासिक खे हुन केॾो चमकाए छॾियो आहे। नासिक रोड हुजे नासिक हुजे देवलाली हुजे। मूंखे नासिक जे दादा मयाराम कुकरेजा उन्हनि जी साहित्य जो ॾिसो केॾो खजानो उन्हनि वटि हुयो। डॉक्टर दयाल आशा सिंधी अधिकार यात्रा जंहिं महिल 1992 में बम्बई खां दिल्ली ताईं निकिती त असां वाया नासिक आयासीं। नासिक सिंधी समाज वारनि असांजो ॾाढो वॾो सत्कार कयो हुयो। उन यात्रा में मां 2 महीना लगातार गॾु हुयुसि। दादा कुंदननाथ रोहिड़ा बम्बई मां, भगवान अभिचंदाणी गांधीधाम मां, दादा भोजराज खेमाणी थाणा मां। सभिनी असांखे उते सहकार ॾिनो। असांजी जंहिं महिल यात्रा दिल्ली में पहुती त लाल किशन आडवाणी खे कुदरत सां वठण ई मां वियुमि घर। तंहिं महिल लाल किशन आडवाणी जो बंगलो पंडारा पार्क में हुयो। मूंखे चई पुट तूं त हिंदुस्तान अखबार जो सिंधी अखबार जो हिंदुस्तान जो रिपोर्टर आहीं न। मां हा दादा मां हिंदुस्तान सिंधी अखबार जो हिंदवासी जो रिपोर्टर आहियां ऐं मां तव्हांखे हिकिड़ी वेनती खणी आयुमि त असांजा सिंधी भाउर सभु अची चुका आहिनि। उते हिंदू जा भाउर सभु उतां पहुची चुका आहिनि। असांजो भाउ राम जवाराणी नानक रूपाणी दादा नारी गुरसाणी दादा एनडी गोलाणी सभु उते पहुची चुका आहिनि। दादा जन खे मां सिर्फ़ु वेनती कई तव्हां 10 मिंटनि लाइ अचो। दादा जन 35 मिंट लगातार उते पंहिंजो सिंधी समाज जो ॿुधायो ऐं असांजो मार्गदर्शन कयो।
अॼु उहा ॻाल्हि मूंखां विसरंदी न आहे। उन वक़्तु प्रधानमंत्री हुया PV नरसिम्हा राव ऐं HRD मिनिस्टर हुया अर्जुन सिंह। उन्हनि खे असां जंहिं महिल शाम जो मैनिफेस्टो सिंधी समाज जो डिपोजिशन ॾियण वियासीं, असां सिंधी समाज जो निवेदन, त हुन में वरी पोइ राति जो असांखे लोकसभा जे अध्यक्ष घर घुरायो, शिवराज पाटिल। उन्हनि असांजो जेके डिमांड्स हुयूं, एक्चुअल में असांजूं 13 डिमांड्स हुयूं, पर 5 डिमांड्स असांजूं ऑन द स्पॉट उन्हनि मंजूर कयूं। पहिरियों NCPSL, उहो असांजे लाइ मंजूर थी वई। ॿियो मंजूर थियो असांजो सिंधु भवन, जेका पोइ दिल्लीअ में थी, पोइ इंडसइंड बैंक, उतां उन्हनि पंहिंजो सर्विस ॾियणु शुरू कयूं। अहिड़े नमूने उन्हनि असांखे सिंधियत जे करे असांखे अॻिते आंदो। मां ॿुधाईंदुसि तव्हांखे, उल्हासनगर में मुंहिंजी पढ़ाई थी, मां MA उते कई RKT कॉलेज में, पर डॉक्टर दयाल आशा जो मूंखे ॾाढो उते योगदान मिलियो। दयाल आशा मुंहिंजो मार्गदर्शन ॾिनो, नारायण भारती, इन्हनि बि मूंखे तमामु सुठे नमूने पढ़ायो। पोइ मां सिंधियत जे पेड़ खे अॻिते खणी हिकु शहर जीअं कंवरराम जन जो गीत जंहिं महिल लता मंगेशकर ॿुधो, त लता मंगेशकर त चयो ही आवाज़ त भॻवान जो आवाज़ आहे। असांजे जलगांव जा बाबा हरदास राम, बाबा गेलाराम, मां केतिरा उन्हनि जी व्याख्यान कयां घटि आहे। अमरधाम जा संत स्वामी नारायण दास जन मूंखे पहिरियों दफ़ो देवलाली वठी आया आहिनि, कवि साहिब जे घर, कवि पहलाज राय। उन्हनि जी धीउ देवलाली में प्रिंसिपल हुई, इहा मूंखे चङी तरह यादि आहे। दादा नियालाणी बि उन ई स्कूल मां, उन ई कॉलेज मां, शंकर एजुकेशन सोसाइटी जो नालो आहे। मुंहिंजो भाउ रतन चावला, जुग जुग जीअनि, अहिड़ा मुंहिंजा भाउर, गुरमुख जगवाणी। मां साहित्य अकेडमी में 3 साल लगातार उन्हनि सां गॾु हुयुसि। हीअं न पोएं दफ़े जेको सम्मेलन थियो हुन में पीटर दलवाणी, सभु मुंहिंजा भाउर हुते इंटरनेशनल सम्मेलन में मौजूदु हुया। भारतीय सिंधु सभा हुजे, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया हुजे, सिंधियुनि जूं केतिरियूं संस्थाऊं आहिनि। सिंधियुनि जो जीअं दुकान में वञो, तव्हांजे नासिक जो दुकान ॾिसो, सोनी गिफ्ट, सोनी गिफ्ट में मां वेंदो आहियां, मूंखे ख़ुशी थींदी आहे। मुंहिंजा भाउर नितिन, कमल ॾाढो प्यार कंदा आहिनि। त तीअं सिंधियुनि जा दुकान जीअं भरियल आहिनि, भंडार, तीअं असांजो सिंधी साहित्य बि भरियल आहे, भंडार सां भरपूर आहे। हिते असांजी अॼु बदकिस्मत आहे, पंजाबियुनि खे पंजाब मिलियो, गुजरातियुनि खे गुजरात मिलियो, मराठनि खे महाराष्ट्र मिलियो, सिंधियुनि जो असांजो जेको सिंध असांजो हुयो उहो पाकिस्तान में हलियो वियो। पर असांजे भाउ नरेंद्र मोदी ते असांखे गर्व आहे, उहो असांखे सिंध ॾींदो वठी करे। हाणे लेह लद्दाख में बि सिंधु नदी जे किनारे ते जेको प्रोग्राम चालू आहे, उहो बि तमामु सुठो। मां भाउरनि खे सभिनी खे प्रणाम थो कयां। तव्हां जिते बि हुजो, सिंधी ॿोलीअ खे न विसारियो। मां हिकिड़ो तव्हांखे इन ॿुधाईंदुसि, भारत खे बहितरीन गीत ॾियण वारो बि असांजो भाउ सिंधी आहे, घनश्याम वासवाणी। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, इहो गीत असांजे भाउ घनश्याम वासवाणी। मूंखे संत कंवरराम ऐं डाक टिकट जो विमोचन जो यादि थो अचे। 26 अप्रैल 2010 राष्ट्रपति मुंहिंजे शहर जी जलगांव जी प्रतिभा पाटिल, जुग जुग जीए मुंहिंजी भेण, उनजा सावरा अमरावती। पोइ लखनऊ जा संत साईं चांदूराम साहिब, छदाणी दरबार जा संत साईं युधिष्ठिर लाल साहिब, अमरावतीअ मां संत साईं मनोहर लाल, साईं जशन लाल, जलगांव जा संत, सभु ट्रस्टी हुते मौजूदु हुया। मां बि हुन में पत्रकार जी हैसियत सां हुते मौजूदु हुयुसि। 26 अप्रैल 2010 असांजो तमामु वॾो प्रोग्राम, इहो ऐतिहासिक प्रोग्राम थियो। ऐं असांजो पंहिंजो चैनल बि दादा जन तमामु सुठे नमूने गांधीधाम हलायो, सिंधी कच्छी चैनल। कच्छियुनि खे पंहिंजी ॿोली कोन्हे, कच्छी लिपि आहे। कच्छी या त सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि या गुजराती ॻाल्हाईंदा आहिनि। पोइ दादा केवल रामाणी बि काफ़ी कोशिशि कई उन चैनल जे माध्यम सां। अॼु सिंधी सुहिणी संगत, इहे प्रोग्राम जेके हलनि था, या मुल्हनि मां हले थो प्रोग्राम, असांजे भाउर हलाइनि था, उल्हासनगर मां हलाइनि था। मां उन्हनि खे धन्यवाद ॾियां थो। हींअर बि ताजो मां अमरधाम दरबार में पुरुषोत्तम महीने जो पवित्र महीनो, मूंखे साईं जन खे मां वेनिती कई, मां साईं अचां थी, पुट थी विया 2 ॾींहं अचो आख़िरी ॾींहुं। वरी कुदरत उमास हुई, वरी राति जो वसण शाह दरबार में साईं परमानंद साहिब, उन्हनि बि महिर कई, साईं कालीराम, ओमीराम, साईं छोटूराम, सभिनी संतनि जो प्यार आहे। ऐं उल्हासनगर जेका अॼु ॾिसो था तव्हां, USA उल्हासनगर सिंधी एसोसिएशन, उन सॼे उल्हासनगर खे बचाए वेठा आहिनि असांजा सिंधी समाज जा संत। साईं महिरवान सिंह महान दरबार, अॼु उन्हनि जा 2 पुट जसकीरत ऐं टिल्लू भाई साहब, केॾा अॼु अमृत वेले जे माध्यम सां ऐं गुरबाणी जे माध्यम सां सॼी दुनिया खे जोड़े वेठा आहिनि। दुबई में बि प्रोग्राम ॾिसनि था माण्हू, हांगकांग में ॾिसनि था, अमेरिका में ॾिसनि था, सभु ख़ुशि थियनि था। पर सभिनी जूं नज़रूं असांजे उल्हासनगर ते वधीक रहनि थियूं, छो त सिंधी, उतां जो MLA सिंधी आहे, कुमार अहिलाणी, मुंहिंजो वॾो भाउ आहे।
जुग जुग जीअं असांजा भाउर जल्दी मिनिस्टर थिए, जल्दी असांजी सरकारियूं वरी अचनि मथे, एतिरो चई मां ॿ अखर मूंखे रतन चावला तमामु सुठे नमूने पंहिंजो भाउ सम्झी, पंहिंजो वॾो भाउ सम्झी मूंखे 2 मिंट वधीक ॾिनई। मां रतन चावला जो बि तहे शुक्रगुज़ार आहियां। ऐं मां वेंदे वेंदे आख़िरी में हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाईंदुसि, असांजा सिंधी अख़बार जे जेतिरा बि पत्रकार आहिनि सॼे हिंदुस्तान जे अंदरि तमामु सुठे में सुठो लेख लिखनि था सिंधी समाज लाइ। त मुंहिंजी हिन चैनल जे माध्यम सां हिकिड़ी सरकार खे, राज्य सरकार खे, केंद्र सरकार खे निवेदन आहे त सिंधी पत्रकारनि न बि ध्यानु ॾियनि। एतिरो मां इहे 2 अखर ज़रूरु चवंदुसि। ऐं ॿियो, टाइटेनिक जहाज ते जेकॾहिं हिकिड़ो बि सिंधी हुजे हा त जहाज ॿुॾे ई न, छो त झूलेलाल सभिनी खे तारींदो आहे। झूलेलाल जो तव्हां नालो खणंदव या तव्हां तरी वेंदव। बरसाति वसाइण वारो दुनिया में वरुण देवता, झूलेलाल, अमरलाल, केतिरा नाला खणी मां झूलेलाल आहे, केतिरा नाला खणा। भागवत सप्ताह 7 ॾींहं, नवरात्रो 9 ॾींहं, गणपति बापा 11 ॾींहं, सिंधियुनि जो भॻवानु 40 ॾींहं। चालीहो असांजो कोरोना में वियो, पर हीअ माता देवी आई आहे। मां माता जो विर्त रखियो आहे। माता हिन कोरोना खे ख़तमु कंदी ऐं कोरोना बिल्कुलु असांजे हिन मां हलियो वेंदो। ऐं सभु वरी उएं जो उएं सभु जीअं मेला लॻंदा आहिनि तीअं वरी मेला लॻंदा। सिंधियुनि जा मेला त लॻंदा ई रहंदा। जय झूलेलाल। मिठड़ी ॿोली असांजी झूलण जी। झूलेलाल, जय झूलेलाल। दादा तव्हांजो धन्यवाद। तव्हां जेको चयो असांजी ॿोली जगंदी रहंदी। वरी इहे मेला भरजंदा, सभु असां वरी हिकु साथ ईंदासीं, हिकु छित हेठां ईंदासीं, वरी असांजा मेला बि लॻंदा।